अक्सर छोकरा कंहिं नारीअ खे मुतासिर करण लाइ घणो कुझु करे वेंदा आहिनि, पर कॾहिं कॾहिं अव्हां ॾिठो हूंदो त कुझु छोकरा अहिड़ा हूंदा आहिनि जिन खे छोकिरियूं पसंदि कंदियूं आहिनि ऐं उन्हनि खे पंहिंजो दोस्त बणाइण चाहींदियूं आहिनि। रिलेशनशिप जे माहिरनि जो चवणु आहे त कुझु छोकरा अहिड़ा हूंदा आहिनि जिन खे ॾिसी छोकिरियूं चकमक जी उन्हनि ॾांहुं छिकबियूं आहिनि। इन जे पुठियां कुझु बुनियादी सबब हूंदा आहिनि। जेकॾहिं अव्हां उन्हनि 5 शयुनि खे ज़हन में रखो त अव्हां सवलाईअ सां छोकिरुनि जो ध्यानु हासिल करे सघो था। माहिरनि जो चवणु आहे त छोकिरियुनि खे राग़िब करण लाइ सभ खां पहिरियां छोकिरनि खे पंहिंजे जिस्म ते ध्यानु ॾियणु घुर्जे। जेके माण्हू फिट जिस्म रखनि था उहे अक्सर काफ़ी पुरकशिश नज़र ईंदा आहिनि। छोकरा जेके गर्ल ओरिएंटेड हूंदा आहिनि ऐं पंहिंजे मक़सद लाइ ईमानदार रहंदा आहिनि, अक्सर छोकिरियूं उन्हनि खे वधीक पसंदि कंदियूं आहिनि। ॻाल्हाइण जो अंदाज़, नरमीअ सां ॻाल्हाइण, साम्हूं वारे खे इज़त ॾींदे ख़्यालनि जो इज़हार करणु अहिड़ियूं आदतूं आहिनि जेके छोकिरियुनि खे पसंदि अचनि थियूं। साफ़ सुथरो खाधो ऐं पंहिंजी खुराक जो ख़ासि ख़्यालु रखणु इहो ज़ाहिर करे थो त अव्हां पंहिंजो पाण लाइ केतिरो एहतियात कंदा आहियो। इहो एहतियात अव्हां खे ॿियनि खां मुख़्तलिफ़ करे थो ऐं अव्हां जी खल बि चमकदार बणाए थो। इहो ई सबबु आहे जो अव्हां ख़ूबसूरत बि नज़र ईंदा आहियो ऐं माण्हू बि इन पासे छिकबा आहिनि। इहो ॾिठो वेंदो आहे त रांदियुनि में दिलचस्पी रखंदड़ छोकरा रांदियुनि में सुठी कारकर्दगी जो मुज़ाहिरो कंदा आहिनि। अहिड़ी रीत संदनि शख़्सियत में निखार ईंदो आहे ऐं छोकिरियूं उन्हनि में वधीक दिलचस्पी ॾेखारींदियूं आहिनि।